अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बाद। नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। रमज़ानुल मुबारक जो महीनो जेको पंहिंजे इख़्तिताम ॾे वधी रहियो आहे ऐं असां ॾिसूं था त 2 अशरा गुज़री चुका आहिनि। हाणे आख़िरी इहो अशरो असां वटि मौजूदु आहे। इन अशरे में हिकिड़ी राति आहे जंहिंखे लैलतुल क़द्र चयो वेंदो आहे। वॾी अज़मत वारी राति आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो त ख़ैरु मिन अल्फ़ि शहर, यानी 1000 महीने खां बहितर राति आहे, यानी कि 83 साल खां ज़्यादा जी इबादत थिए थी। त अल्लाह ताला असांखे इहा राति ॾेई करे असां ते इहो अहसान फ़रमायो त असां इन हिकु राति में अमल करे जेको आहे 83 साल जी इबादत खां ज़्यादा जो अजर हासिल करे सघूं था। लैलतुल क़द्र खे लैलतुल क़द्र छो चयो वेंदो आहे, इन जूं 2 वजह अहले इल्म बयानु कयूं आहिनि। हिकिड़ी वजह त इहा आहे त क़द्र जी माना हूंदी आहे अज़मत वारी राति, फ़ज़ीलत वारी राति। ऐं अज़मत ऐं फ़ज़ीलत इन राति जी इन वजह सां आहे त इन राति में जिब्रील अमीन जो नुज़ूल थींदो आहे। इन राति में मलाइकनि जो नुज़ूल थींदो आहे। क़ुरान मजीद जो अल्लाह रब्बुल आलमीन नुज़ूल जो आगाज़ हिन महीने में कयो, इन राति में कयो। ऐं इबादत जो अजर जेको आहे अल्लाह तबारक व तआला अज़ीम करे वधाए करे ॾींदो आहे। इन जे लाइ हिन राति खे लैलतुल क़द्र चयो वेंदो आहे। ॿी वजह जेका अहले इल्म बयानु कई आहे उहा ही आहे त लैलतुल क़द्र में अल्लाह रब्बुल आलमीन जेके लोहे महफूज़ में तक़दीरूं लिखियलु हूंदियूं आहिनि बनी आदम जूं, उन तक़दीरनि जूं लिस्टूं, यानी उन साल जेके कम थियणा हूंदा आहिनि, जंहिंखे फ़ौत थियणो आहे, जंहिंखे ज़िंदगी मिलणी आहे, जंहिंखे रिज़्क़ मिलणो आहे, जंहिंखे इज़्ज़त ज़िलत मिलणी आहे, इहे तफ़सीलात अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्तनि जे हवाले कंदो आहे त हिन साल इहे कम थींदा। त इहे तक़दीर मां बि क़दर यानी तक़दीर खां माख़ूज़ आहे। त इन राति में अल्लाह ताला फ़रमायो सूरह दुखान में कि फ़ीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम, कि हिन राति में हर हिकमत वारो फ़ैसिलो थींदो आहे। यानी फ़ैसिला त पहिरीं थी चुका हूंदा आहिनि, पर अल्लाह ताला इन्हनि फ़ैसिलनि जी तफ़सील जेका आहे उन साल जा जेके फ़ैसिला आहिनि उहे फ़रिश्तनि जे हवाले फ़रमाईंदा आहिनि। इन राति जी जेका फ़ज़ीलत आहे उहा रब्बुल आलमीन सभ खां बुनियादी शइ जेका ॿुधाई त अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, क़ुरान मजीद जो नुज़ूल थियो आहे, जेका क़ुरान असांजे लाइ रहमत आहे ऐं जंहिं उम्मतनि जी जेको आहे उन्हनि खे हालतनि खे तब्दील कयो आहे। ॿी इन जी जेका फ़ज़ीलत आहे, वॾी बरकत वारी राति आहे, यानी इबादत जो अजर इंतिहाई वधी वेंदो आहे। जीअं त शुरू में असां ज़िक्र कयो त 83 साल खां ज़्यादा इबादत जो अजर आहे ऐं रब्बुल आलमीन हर नेकी खे 10 गुना वधाए जेको आहे ज़्यादा करे ॾींदो आहे। त 83 साल जी इबादत जो अजर पोइ उनखे 10 गुना जे वधाइजे त इहो बेशुमार अजर थी वेंदो आहे। इन हिसाब सां इहा बाबरकत राति आहे। ऐं टी इन जी फ़ज़ीलत ही आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो कि मन क़ामा लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन, कि जेको बि शख़्स लैलतुल क़द्र जो क़याम करे थो, राति जो जागे थो, क़ुरान जी तिलावत करे थो, तहज्जुद अदा करे थो, ज़िक्र अज़कार करे थो, तस्बीहात करे थो, त रब आप पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो कि गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, त उन जा पोयां जेके बि गुनाह आहिनि सभु माफ़ थी वेंदा। चौथी फ़ज़ीलत इहा त इहा अमन राहत सुकून वारी राति आहे। सलामुन हिया हत्ता मतलाइल फ़जर, रब्बुल आलमीन फ़रमायो त जेसि ताईं फ़जर तुलू थींदी ओसि ताईं हिन में सलामती ई सलामती आहे। इहा राति कहिड़ी आहे, इन जे बारे में जेका हदीस असांजी रहनुमाई करे थी उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो फ़ल्तमिसूहा फ़िल अशरिल अवाख़िर मिन रमज़ान फ़ी कुल्लि वित्र, यानी कि हर ताक़ राति में इनके तलाश कयो। त इहो 5-7 रातूं थियनि थियूं, इन्हनि में इंसानु क़याम करे, नमाज़ पढ़े, अल्लाह जो ज़िक्र करे, ताकि असांखे इहा फ़ज़ीलत हासिल थिए। इन राति जी जेका ख़ुसूसी तौर ते दुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारी आहे, उहा पाण सल्लम इहो सेखारियो। सैयदा आयशा पुछियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त जे मूंखे लैलतुल क़द्र मिली वञे त आऊं कहिड़ी दुआ घुरां? पाण सल्लम फ़रमायो कि हीअ दुआ घुरो, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ूउन तुहिब्बुल अफ़्वा फ़अफ़ु अन्नी, कि अल्लाह तूं माफ़ु करण वारो आहीं ऐं माफ़ी खे पसंदि करीं थो, तूं मूंखे माफ़ु कर, मुंहिंजा गुनाह बख़्श। इन राति जूं कुझु अलामतूं आहिनि जेके अहादीस में ज़िक्र आहिनि त जॾहिं राति ख़तमु थींदी आहे त अॻियों सिजु जेको निकिरंदो आहे त
त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि उन सिज जूं किरणूं न हूंदियूं आहिनि ऐं प्लेट जी शक्ल वारो वांगुरु हूंदो आहे। ऐं ॿी रिवायत में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहा मुअतदिल राति आहे, आसानी राहत वारी राति आहे। इहा न ज़्यादा सर्द हूंदी आहे ऐं न ज़्यादा गर्म हूंदी आहे। ऐं जॾहिं इन जो सिजु जेको तुलू थींदो आहे उनजी रोशनी जेका आहे उहा डिम ऐं मध्यम हूंदी आहे। त इहे जेके अलामतूं आहिनि इन राति जूं इहे ॿुधायूं वयूं आहिनि। इन खां अलावा जेके बि अलामतूं मुमन ज़िक्र कयूं वेंदियूं आहिनि उहे शरीयत खां या सुन्नत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित न आहिनि। ऐं इन राति खे लिकाइण जी हिकमत छा आहे त इंसान ज़्यादा खां ज़्यादा महिनत करे ऐं इबादत में ज़्यादा खां ज़्यादा दिलचस्पी सां जेको आहे उहो इंसान शरीक थिए ऐं गुनाहनि खां बचण जी जेका कोशिशि करे, ताकी रमज़ान में इहो न थिए त जीअं सवाबु वधीक करे मिलंदो आहे इन तरह जॾहिं रमज़ान में इंसान गुनाह कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि उन गुनाह जो बि जेको आहे ॾोह ज़्यादा थींदो। त इंसान इन्हनि रातिनि में गुनाह खां बचे। इन जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन इहे 10 रातिनि में इन राति खे रखियो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे कि अल्लाह ताला इन राति खां असांखे फ़ाइदो हासिल करण जी तौफ़ीक़ ॾे। इन्नहु वली तौफ़ीक़। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें ताकि आपको बर वक्त हमारी वीडियोस का नोटिफिकेशन मिल सके।